नौजवान अज़हर में बड़ दरबेले में दुकान हलाइंदो ही उन जो वाल साहब आहे ही सुई केस में ऑफिसर आई इन उनखे दुकान खोले ॾिनो हिते जा दहशतगर्द रियासती पुलिस DSP ऐं SHO अशरफ मेमन ऐं अब्दुल सत्तार में उॾण उहे विया हुनखे ॿधी आया हुनखां 2 लख रुपया घुर कयूं जॾहिं हुन ॾंड ॾिनो त हुनखे बट हणी उते क़त्ल करे छॾियऊं ऐं उते लाकब में हिकिड़ो सोलंगी हो जेको पंहिंजे पीउ जे क़त्ल में मुलविस हो उनखे 5 लख रुपया ॾियणा कया अथनि त तूं पंहिंजो पीउ मारे आयो आहीं ही क़त्ल बि तूं बास असीं सम्झूं था त ही रियासती दहशतगर्दी आहे असांजे मासूम बच्चे खे बेगुनाह मारियो वियो आहे असां जे हिन अज़हर मेमन जे क़त्ल में SHO ऐं DSP मुलविस आहिनि ऐं SP हितां वियो आहे पंहिंजे SHO उन्हनि ते कख रखिया अथसि ही इंसाफ़ जी धॼियूं उॾायूं अथनि ही इंसाफ़ खे नीलाम पिया कनि छा मुतालबो उन करे असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते FIR कटे छो त हुननि जे थाणे में क़त्ल थियो आहे SHO खे बि गिरफ़्तार कयो DSP खे बि गिरफ़्तार कयो इंक्वायरी कयो ऐं इन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो जेकॾहिं हिननि खे गिरफ़्तार न कयो वियो त असां इंशाअल्लाह जुडिशली तौर ते कानूनी अदालती जंग बि शुरू कई आहे ऐं स्ट्रीट पावर सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा करे हिननि खे सरेआम बाउखो कंदासीं ही कातिल आहिनि ही जलाद आहिनि ही माण्हू मारण जा लाइसेंस हिननि खे मिलियल आहिनि।